सॼी संगत जामचो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं हिते पुॼी आहियूं। असां सां गॾु असांजा दोस्त बि आहिनि, इरफान बुटफत बि आहे, रोशन ब्रह्माणी आहे, शेख अब्दुल्ला कोचतानी साहब बि आहे। असीं दरबार डैम ते पहुता आहियूं। उन वारे सां अॼु तमामु घणी इंजॉय थी रही आहे। अचो तव्हां असां पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हाईंदा। जी साईं, तव्हां हिते अची कीअं महसूसु कयो? साईं, इहे असांजे जामचोरे जा जेके दोस्त आहियूं असां हिते पहुता आहियूं। ही छटे ज़िले में दरावत जेको डैम आहे उहो जेको आहे हींअर जेके चौमासे जूं बरसातूं पियूं उन खां पोइ इंतिहाई दिलकश ऐं नज़ारनि में असांखे नज़र अची रहियो आहे। ऐं पहिरियां असां ॿुधंदासीं अॼु हिते पहुता आहियूं। मुख़्तलिफ़ असां हिन जूं जेके तफ़री गाहूं आहिनि उहे घुमिया आहियूं ऐं जिते जिते तफ़री माग आहिनि उहे घुमी घुमी पोइ आख़िर में असां हिते पहुता आहियूं। हिते पाणीअ में असां पाण ऐं वेठा आहियूं, इंजॉय करे रहिया आहियूं। इन में वरी महिरबानी आहे शेख साहब जी जेको असांखे हिते टीम समेत वठी आहे। जी साईं, साईं रोशन ब्रह्माणी सां ॻाल्हायांसीं। साईं तमामु बहितरीनु इंसानु आहे, उस्ताद इंसानु आहे, समाजी अॻवान आहे, तमामु बहितरीनु असांजो दोस्त आहे। इन सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼोके दावा ॾे वञे अचनि जो जेको टूर रखियल आहे उन जे वास्ते असांजो छा चवणु आहे? जी साईं, तमामु शानदार रहियो ऐं ज़बरदस्त सॼी संगत जेका आहे उहा बहितरीनु सही बाइक आहे, तंहिंजे करे शानदार थियो। असां सम्झूं था त अहिड़ा डैम जबल जो जेको पाणी इलाही ज़ाया थो थिए, जेकॾहिं नंढा नंढा अहिड़ा डैम हुजनि उन मां तमामु वॾो फ़ाइदो वठी सघिजे थो। असां थोराइता आहियूं शेख साहब जा, जंहिं असांखे ही अॼोके जे हिन इवेंट जे लाइ तयारु कयो। उन सां गॾु असांजा लोकल जन दोस्तनि असांजो साथ ॾिनो, उन्हनि खे आफ़्रीन ॾिनासीं, उन्हनि तमामु असां निभायो ऐं शानदार टूर रहियो। हीअ असांजो यादगार टूर आहे, इनशाला हीअ असांखे सदा यादि रहंदो। जी साईं, साईं शेख अब्दुल्ला कोचतानी साहब तव्हांजो छा चवणु आहे? जी साईं, असांखे जीअं त तव्हां ॾिसो था अॼोको असांजो टूर जेको आहे उहो बि असांजे शेख अब्दुल्ला कोचतानी साहब जे तरफ़ां आहे। साईं जी लख महिरबानी आहे। महिरबानी अदा सदरुद्दीन जुनेजा साहब, तव्हांजा कुर्ब जो तव्हां असांजे सलाह ते हेॾां कई आया कोहिस्तान जे हिननि ख़ूबसूरत नज़ारनि में, जिन में ही दरवात डैम जो नज़ारो आहे, जिते पाणीअ में असां अची करे थधिकार महसूसु था कयूं ऐं हिकिड़ो लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियूं। कोहिस्तान जे अंदरि हीअ वॾी हिकिड़ी नेमत आहे दरवात डैम, जंहिंमें पाणी बि आहे, उनमें मच्छियूं बि आहिनि, उनजो ख़ूबसूरत मंज़र बि आहे। केतिरा सारा दोस्त किथां किथां हिते कई आया आहिनि हीउ नज़ारो ॾिसण जे लाइ। तव्हांजी बि महिरबानी, तव्हां आया हो। मूंखे उमेदु आहे त तव्हां इनशाला अञा ॿियनि दोस्तनि खे वठी ईंदा ऐं हिन कोहिस्तान जे ख़ूबसूरत मंज़रनि खां आगाह कंदा। उन सां गॾोगॾु कोहिस्तान जे मसाइल जे हल जे लाइ कोशिशूं वठंदा। जी असां उन सां गॾोगॾु असांजो प्यारो दोस्त असांजो सीनियर सहाफ़ी अलीमा चांडो सां गॾु जेको रिकॉर्डिंग करे रहियो आहे। अलीमा चांडो जो चवणु आहे त हू नथो ॻाल्हाए सघां, हुन पोज़ीशन में न आहे, तॾहिं की हू नथो ॻाल्हाइणु चाहे। तव्हां दोस्तनि जी लख लख महिरबानियूं। जी